नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नौशरो फिरोज़ खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो सिंध जो तारीख़ी शहर درॿيلو जो ड्रेनेज सिस्टम खराब थी वञण सबबि गंदो पाणी रोडन रस्तन ऐं घटिन में फैली वियो आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशान आहिनि। गंदो पाणी बीहजण सबबि शहर जी तारीख़ी शहीद कब्रिस्तान, इमाम बारगाह, मिठो मीरजट जूं दीवारूं किरी पियूं आहिनि, जंहिं सबबि गंदो पाणी कब्रिस्तान, इमाम बारगाह में काई पियो। जॾहिं त शहर जे चिना मोहला, सियाल मोहला ऐं ॿिनि प्राइवेट स्कूलनि वारनि घटिन में पाणी तला जी सूरत में बीठल आहे। होॾां इंतज़ामिया पारां गंदे पाणी जे नेकाल लाइ को बि तहरीक न वरिती आहे। इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत घटिन रस्तनि तां पाणी कढी रहिया आहिनि। रवासिन एहतजाज कंदे दायो आहे त درॿيلو तारीख़ी शहर, पर अफ़सोस आहे त हिन शहर जी अवाम खे सहूलियतूं ॾियण बदिरां तबाह कयो पियो वञे। शहर में सफ़ाई जो निज़ाम नाक़स हुजण करे नालियूं उतियूं वेही रहियूं आहिनि। टाउन कंडियारो जे इंतज़ाम शहर खे गंदगी जा ढेर बणाए छॾिया आहिनि। गंदो पाणी इमाम बारगाह में काई पियो, स्कूलनि जे घटिन में बीठल आहे, पर इंतज़ामिया पाणी नेकाल न पई करे। हिन मुताबिक़ आहे त درॿيلو शहर जे घटिन, इमाम बारगाह मां गंदो पाणी कढे नेकाल कराए सफ़ाई जे निज़ाम खे बहितर बणाए वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।